बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जो हेडलाइन। जैकबाबाद में रोलू कुतनि जो आज़ार। राइफल नाके वटि कुते मासूम नींगर खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। फर्स्ट फैमिली लाइन जे राइफल नाके में रोलू कुते 7 वरनि जे मासूम नींगर यासिर अली दायो खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जैकबाबाद समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन ते अमल करण लाइ इंतज़ामिया जूं कार्रवाइयूं जारी। जैकबाबाद में लॉकडाउन ते अमल करण लाइ मुख्तियारकार ग़ुलाम अब्बास सदायो पारां पाक फ़ौज ऐं पुलिस जी वॾी नफ़री साण करे शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि बानो बाज़ार, शाही बाज़ार, इलेक्ट्रॉनिक बाज़ार ऐं सराफा बाज़ार में हुकूमती हिदायतनि जी भंडकड़ी करण ते 4 दुकान सील करे छॾिया। लाड़काणे में लॉकडाउन ते अमल करण लाइ एसी अहमद अली सूमरो शाही बाज़ार ऐं सुरिया पद्धर वारनि इलाइक़नि में कार्रवाई कंदे हुकूमती फ़ैसिले जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ केतिरनि ई दुकानदारनि खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिं दौरान माण्हुनि में भाॼ पइजी वई। हमायूं ऐं दोस्तवाह में एसी शिकारपुर लॉकडाउन ते अमल न करण ऐं रमज़ान ऑर्डिनेंस जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ होटलनि ऐं खाधे पीते जूं शयूं विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कंदे मथनि हज़ारे रुपया ॾंड विझी कारोबार सील करे छॾिया। कंदकोट में लॉकडाउन ते अमल करण लाइ असिस्टेंट कमिश्नर नहीद अहमद जी अॻवानी में पाक फ़ौज, सिंध रेंजर्स ऐं पुलिस पारां मुख़्तलिफ़ इलाक़नि में गश्त कयो वियो ऐं खुलियल कारोबार बंदि करायो वियो, जॾहिं त शहर में शटर बंदि करे दुकान हलाईंदड़ 5 खां वधीक दुकानदारनि खे गिरफ़्तार कयो वियो ऐं ॾंड विझण बाद खेनि आज़ाद कयो वियो। ट्रिगड़ी में असिस्टेंट कमिश्नर पारां पाक फ़ौज जे ऑफिसर्स ऐं जवाननि सां शहर जो दौरो कयो ऐं शहर जे मुख़्तलिफ़ मार्केटनि जो गश्त कयो। इन मौक़े ते पाक आर्मी जे ऑफिशल्स मरकज़ी मोहम्मदी चौक ते अवाम में कोरोना वायरस बाबति आगाही लाइ पंफलेट पिणु विराया। कंदकोट में ॾहर की वासी मोहन लाल मेघवार जी बाज़ियाबी लाइ सियासी समाजी तंज़ीमनि जो एहतजाज। ॾहर की वासी मुग़वी मोहन लाल जी धाड़ेलनि पारां जारी कयल वीडियो बाद कंदकोट में शहरी एक्शन कमेटी के सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां कामरेड अब्बास बाजकानी, ग़ुलाम रसूल मलिक, रियाज़ सिंधी ऐं ॿियनि जी अॻवानी में घंटा घर खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। अॻवाननि घुर कंदे चयो त धाड़ेलनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे मोहन लाल खे बाज़ियाब करायो वञे। हमायूं शरीफ में चोरी दौरान भाॻिया सुजाग थियण ते चोरनि घरधणनि खे लठियूं हणी मरणी करे छॾियो। ॻोठ हयात भरचूंड में चोरी दौरान भाॻिया सुजाग थिया त चोरनि घरधणी गुलहसन भरचूंड ऐं मुस्मात ज़ाहिदा भरचूंड खे लठियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो ऐं फ़रार थी विया। ज़ख़्मियुनि खे शिकारपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त वाक़े ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो त इलाइक़े में चोरियुनि ऐं फुरनि जूं वारदातूं वधंदियूं पयूं वञनि ऐं पुलिस रुॻो ख़ामोश तमाशाई बणियल आहे। गौसपुर में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां बैरिया टाउन ख़िलाफ़ माशूक अली भयो, शेर ज़मान बेजारानी, ताज मोहम्मद जाफ़री, जावेद भयो ऐं ॿियनि जी अॻवानी में बैंक चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जिथे कारकुननि मलिक रियाज़ ऐं आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मटियारी शहर बदअमनी जे वर चढ़ी वियो। पुलिस शहरनि खे चोरनि ऐं फोरुनि जे रहमो करम ते छॾे ॾिनो। चूंडियल नुमाइंदनि भी शहरनि खे विसारे छॾियो। गुज़िरियल राति मटियारी जे सहाफ़ी मोहम्मद बख्श खुश्क जे मोबाइलनि जी दुकान मां अणसुञातल चोर हज़ारे रुपयनि जी चोरी करे आसानी सां फ़रार थी विया। शहर जे सान्याहवंदनि पुलिस ते बेएतमादी जो इज़हार कंदे बाला ऑफिसर्स खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। उडेरोलाल वेझो ज़मींदार पारां ज़बरदस्ती घर ख़ाली कराइण ख़िलाफ़ कोली बिरादरी जो एहतजाज। यूसी भाऊ खान पठान भरिसां वेठल कोली बिरादरी जे 3 घरनि खे ज़मींदार सज्जाद पंजाबी पारां मुबैना तौर ज़बरदस्ती ख़ाली कराइण ख़िलाफ़ बच्चू कोली दाहींदे चयो त मूं समेत राधो कोली ऐं ॿियनि जे घरनि खे ज़मींदार सज्जाद अली पंजाबी ज़बरदस्ती ख़ाली कराए असांखे लड़ाए रहियो आहे। ज़मींदार हारपो न करण तां ज़बरदस्ती ट्रपड़ खणाए रहियो आहे। SSP मटियारी ऐं वसवारनि खे अपील आहे त असांजी मदद कई वञे। दिगड़ी में 250 मुस्तहिक ऐं ग़रीब ख़ानदाननि में ईद राशन विरायो वियो। सुन्नी मीलाद मुस्तफ़ा कमेटी के सरपरस्त आला राना यासीन राजपूत, अब्बास महर, उस्मान मुग़ल, रशीद गुल्लू ऐं ॿियनि चयो त ईद जी ख़ुशियुनि में ग़रीब ऐं मुस्तहिक माण्हुनि खे बि ज़रूरु यादि रखणु घुरिजे। सुन्नी मीलाद मुस्तफ़ा कमेटी जा मेंबर ख़ामोशी सां 250 राशन जा थैला ग़रीब ऐं मुस्तहिकनि जे घरनि ताईं पहुचाए ईंदा। शहरी इत्तेहाद कादिरपुर के अॻवान जी घोटकी मां मोटरसाइकिल चोरी। अब्दुल ख़ालिक सुंदरानी जी चोरी थियल मोटरसाइकिल जी CCTV फुटेजेस होने बावजूद पुलिस कार भी कार्रवाई न करे सघी। मुतासिर जो चवणु आहे त घोटकी के ताज होटल वटां चोर 2021 CD मोटरसाइकिल चोराए विया। इत्तला बावजूद पुलिस कार्रवाई न करे रही आहे। SSP घोटकी के अपील है त चोर पकड़े मोटरसाइकिल वापस कराई वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।